सुकाईंदे दरिया सुकाईंदे के नाल ठाईंदे के नाल ठाईंदे के नाल ठाईंदे के नाल ठाईंदे ही कॉर्पोरेट फार्मिंग जमीन खपाईंदे ओ जाग्या हैदराबाद में सिंध हारी तहरीक तरफां जागीरदारी निज़ाम कॉर्पोरेट फार्मिंग नवन डेमन केनालनि ऐं ज़रई जिन्सूं ॿाहिरि मुल्कनि मां घुराइण ख़िलाफ़ सिंध हारी तहरीक जे हैदराबाद में गोल्ड सेंटर खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं एहतजाजी रैली कढे धरणो हयो वियो, जंहिंमें हज़ारे हारियाणियुनि ऐं मासूम ॿारनि समेत रैली में शरीक थिया। एहतजाजी रैली जी अॻवानी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड गुलाम सवा चांडियो, नूर अहमद कातियार ऐं ॿियनि अॻवान कई। अॻवान मुतालबो कयो त कॉर्पोरेट फार्मिंग ज़रिए ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कया वञनि, ज़रई सुधारा आणे जागीरूं टोड़े ज़मीनूं बेज़मीन हारियुनि ऐं हारियाणियुनि में विहाइण जी करारदाद मंज़ूर कई वई। हारी कार्ड जालनि ज़मींदारनि खे ॾियण बदिरां हारियुनि खे ॾियण जी एहतजाजी रैली में घुर कई वई। अॻवान ॻाल्हाईंदे चयो त 27 आईनी तरमीम जे ज़रिए 9 सूबनि जे नाले में सिंध जे वहदत ते वार कयो वियो आहे। कराची खे अलॻि सूबो ठाहिण जी साज़िश कई वई आहे। सिंध विरहाइण जी साज़िश में नवाज़ लीग सां पीपल्स पार्टी जी क़यादत शामिल आहे। हज़ारे सालनि खां सिंधी माण्हुनि जो वतन आहे, जंहिं ख़िलाफ़ साज़िश सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो। खिज़ा जो घर पिया जलाईंदा अचूं, जहां खे ॾियो मुबारकूं, असीं पिया काहींदा अचूं, असीं पिया काहींदा अचूं। हाणे आजियाने जे तकरीर जे लाइ गुज़ारिश कंदुसि सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मोहतरम दरिया ख़ान ज़ोर साहब खे त पाण अचनि ऐं आजिया जी तकरीर कनि। मोहतरम दरिया ख़ान ज़ोर साहब। तहरीक जा मरकज़ी सदर गुलाम मुस्तफा चांडियो साहिब, अवामी तहरीक जा मरकज़ी सदर वसंत थरी साहिब, हारी तहरीक जा मरकज़ी अॻवाणो, अवामी तहरीक जा अॻवाणो, सिंजाणी तहरीक जी मरकज़ी सदर अदी उमरा समूह, सिंजाणी तहरीक जूं भेनरूं, सहाफ़ी भाइरो, शागिर्दो, मज़दूरो, हारियो, जिए सिंध, जिए फ़िक्र पली जो साथियों, अॼु जेका ही असां रैली कढी रहिया आहियूं, अॼु सिंधी हारी तहरीक जी 50 सालगिरह आहे। अॼु खां 50 साल अॻु सिंधी हारी तहरीक जी जेको बुनियाद पियो हो उहो बठोरे जे शहर वेझो हिकु ॿाराड़ी जे लुंडनि जे ॻोठ में पियो हो। उनजे तारीख़ 50 साल गुज़री विया आहिनि। अॼु पाण रैलियुनि ते कढी रहिया आहियूं जेके हारियुनि जा मसइला आहिनि। ऐं तव्हां सभिनी हारियुनि, सहाफ़ियुनि, दोस्तनि, भाइरनि, भेनरनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जेको अवां साथ ॾेई पंहिंजे हारी भाइरनि सां गॾु निभायो आहे ऐं उन्हनि जे हक़नि जे ख़िलाफ़ अॼु ही रैली कढी आहे, जंहिंमें असल खां वठी हारी तहरीक जेका जनरल अयूब हुजे, जनरल ज़िया हुजे, जनरल मुशरफ हुजे, पर हारियुनि जे ख़िलाफ़ जेके बि उन्हनि मुखालफ़नि दुश्मन फ़ैसिला कया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ हारी तहरीक हारियुनि जे हक़नि जे बाबति आवाज़ उथारियो आहे ऐं उन्हनि दुश्मन फ़ैसिलनि जे ख़िलाफ़ सदाईं जंग विड़ी आहे ऐं विढ़ंदी अचे पई। ऐं वरी बि तव्हांखे शाबस थो ॾियां जो अॼु बि तव्हां जेके हारी भाइर आहियो उहे पंहिंजे हक़नि ऐं पंहिंजे हारी भाइरनि जे हक़नि जे लाइ उथिया आहियो। असां चऊं था त हर दौर में जेका बि हुकूमत अचे थी उहा हारियुनि जे लाइ रुगो सखड़ा ऐलान करे थी, टीवीयुनि ते ऐलान थियनि जिन ते सखड़ा ऐलान थियनि था
ऐं हारियुनि जे ख़िलाफ़ सदाई उहे साज़िशूं थियनि थियूं, ॻाल्हि ॾेखारीनि हिकिड़ी था, कन ॿीअ था। हींअर जेके बि असेंबली मेंबर वेठा आहिनि या हुकुमरान वेठा आहिनि या पीपल पार्टी जी हुकूमत या वफ़ाक़ ते जेका लीगलनि जी या ॿियनि जी गॾियल हुकूमत आहे, उन्हनि हारियुनि खे को बि फ़ाइदो न ॾिनो आहे। हींअर सारियुनि जी कटाई जो वक़्तु आहे। सारियूं जेके अॻु में 3500 मण ते पे वयूं से हींअर 1800-2200 मण ते आहिनि। असीं चऊं था त ही ज़ुल्म कहिड़ो हारियुनि सां आहे ऐं उन सां गॾु उन ते कटौती, मॉइस्चर, इहे हराम पायूं सभु हारियुनि जे लाइ। हारी कार्ड जो नालो असां चऊं था त इहो हारी कार्ड आहे कहिड़ो? हारी खे त मिले ई कोन पियो, इहो कार्ड त मिले पियो ज़मींदारनि खे, जागीरदारनि खे। ही सऊं सिधो हारियुनि सां फ्रॉड आहे, धोखो आहे। ये हारियुनि सां हमेशह जेके नाजाइज़ूं थींदियूं रहनि थियूं, उन्हनि जे ख़िलाफ़ पाण हारी गॾु आहियूं ऐं मुताद हूंदासूं ऐं सदाई पंहिंजी जेका असां जदोजहद खे जारी रखंदासूं। असां अॼु बि 50 साल जी असांजी तारीख़ आहे त हारी तारीख़ जदोजहद में आहे ऐं अचे पई ऐं सदाई हमेशह रहंदी। ऐं वरी बि तव्हां सभिनी दोस्तनि जो, साथियुनि जो शुक्रगुज़ार आहियां, सहाफ़ियुनि जो, भाइरनि जो, भेनरुनि जो, जिन ही पंहिंजो वक़्तु कढी असांखे जेको सो मान ॾिनो आहे। जीअं सिंध, जीअं फ़िक्र पली जो मरकज़ी अॻवान अली नवाज़ आलबानी साहब जिन खे त पाण अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। अली नवाज़ आलबानी। जंग जोटियूं हराम खोर शूम सां उथो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां वॾो पियो इनकलाब अचे वरी कंहिं धाम धूम सां। अॼोकी हारी तहरीक जी रैली जेका थी आहे हैदराबाद शहर में, उन में अॻवानी कंदड़ अवामी तहरीक मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, सिंधी हारी तहरीक जो मरकज़ी सदर गुलाम मुस्तफ़ा चांडियो साहब, सिंधियाणी तहरीक जी भेण अदी उमरा समो ऐं इन पिंडाल में वेठल सिंधियाणी तहरीक हारी मज़दूर वकील साफ़ी सभिनी खे असां तव्हांखे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। अॼु हैदराबाद शहर में सिंधी हारी तहरीक जी 50वीं सालगिरह जो ॾियारो असां सभिनी सोचो त पाण प्रेस क्लब ते मल्हायूं ऐं सिंधी हारी तहरीक जी सालगिरह ऐं उन खां पोइ जेके हारियुनि सां मसइला आहिनि पाण उहे बि पेश कयूं। सॼी सिंध में जेके हारियुनि सां मसइला पिया थियनि, तव्हां ॾिसो ही पीपलनि जी जेका हुकूमत आहे 16-17 साल खां वठी करे मुसलसल सॼी सिंध खे तबाह कयो आहे, बर्बाद कयो आहे। इहे पीपला ऐं लीगला जीडला जेके बि आहिनि सभु मिलियल कमोरा वग़ैरह ही शाही जेको सिस्टम आहे, उन में सरदार ही जेको सरदारी सिस्टम आहे, पीरी सिस्टम आहे, जागीरदारी सिस्टम आहे, उहो सभु पीपलनि जो सिस्टम आहे। ऐं असां ही सभु सम्झूं था अवामी तहरीक ऐं सिंधी हारी तहरीक हर मसइले खे सम्झे थी ऐं मुसलसल तमाम काफ़ी टाइम खां वठी करे अवामी तहरीक जदोजहद कई आहे, सिंधियाणी तहरीक जदोजहद कई आहे। मोहतरम रसूल बख्श अली साहब अवामी तहरीक हिकिड़ी वॾनि वारी फ़ौज तयारु करे जेका ॾिनी आहे, उहा असांजे हर घर में फ़ौज तयारु आहे। ऐं असां ॿुधायूं था जेके ही हारियुनि जा मसइला आहिनि, सॼी सिंध में मसइला आहिनि। हारियुनि जो जो फसल को लहे थो, उन जो ऑटोमेटिक मार्केट में जंहिं महिल शइ अचे थी उन जो रेट जेको आहे तमामु घटि कयो थो वञे। कणिक हुजे, असांजी कणिक जेका आहे उहा 5000 खां 6000 ताईं बोरी खती ऐं हींअर असांखे उहा 10,000 रुपया बोरी थी मिले। ऐं यूरिया जेको आहे उहो असांखे 6000 रुपया, DAP 13,000 रुपया। ही सिंध हुकूमत नाहिल हुकूमत आहे, ही वॾनि जी हुकूमत आहे, ही सरदारनि जी हुकूमत आहे, जंहिंमें ही सभु सिस्टम जेको जागीरदारी सिस्टम आहे उहो हारियुनि खे तबाह करे छॾियो आहे। असां हारी मज़दूर जेके आहियूं असां तबाह थी आहियूं।
आहियूं असांजी ज़राइत मुकम्मल तबाह करे छॾी आहे नकली दवाऊं नकली बिज एग्रीकल्चर खे तबाह करण जी साज़िश सॼी अमेरिका जी आहे पाण सॼी शइ खे सम्झूं था हीअ अमेरिका जो पठू आहे हिन सॼी ज़िंदगी अमेरिका जी दलाली कई आहे ऐं असां ॿुधायूंसि था तारियुनि सां इंसाफ़ कर हीअ सॼी सिंध जेको आहे ॾिसो नौकरियुनि वारा बि रोडनि ते हारी बि रोडनि ते मज़दूर बि रोडनि ते हीअ कहिड़ी सियासत आहे हीअ कहिड़ी हुकूमत आहे ॿुधायो त हिन हुकूमत में असांखे मिलियो छा आहे कूड़ा ड्रामा हीअ हारी कार्ड असां खां 3 चकर ठहिराया अथनि हीअ 3 चकर हारी कार्ड जी वॾी ॻाल्हि थी आहे हींअर हुकूमत जेका पीपलनि जी आहे इहो माण्हुनि खे रुॻो ब्लैकमेल थी करे ब्लैकमेल करे सोलर जी प्लेट ऐं पखो उन जे लाइ हीअ सॼी आवाम खे यर्गमाल कयो वेठा आहिनि तव्हां होशियारु थियो ख़तमु कया ते ख़िताब ॾिजे थो सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी नायब सदर मोहतरम बिलावल लाशारी साहब खे त अची ख़िताब कनि मोहतरम बिलावल लाशारी तहरीक जो मरकज़ी सदर सिंध जे हारियुनि ते तमामु वॾी जदोजहद खां पोइ जेको कानून पास थियो ट्रेनंसी एक्ट उहो उन ते अमल कोन्हे हाई कोर्ट जे फ़ैसिले जे बावजूदि पीपल पार्टी जी सरकार वरी उनखे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो आहे तंहिंजे करे हींअर हारी जेको पंहिंजी दांह ॾिए त उहो कंहिंखे ऐं हारियुनि जो अमल कयो वञे ऐं उनखे नए सिर लागू कयो वञे ऐं पीपल पार्टी जेका चैलेंज कई आहे फ़ैसिलो चैलेंज कयो आहे सुप्रीम कोर्ट में उन सां विटता थिए ऐं सिंध जो हारी जो जॾहिं फ़सुलु लहे थो उन जा रेट किरी था वञनि कणकनि खे रेट कोन मिलियो कमंद खे रेट कोन मिलियो फुटियुनि खे रेट कोन मिलियो मिर्च टमाटे खे रेट कोन मिलियो हाणे सारियुनि जे आबादकारनि जो मुआशी कतलेआम करणु चाहिनि था हिन मुल्क में का बि ज़रिए पॉलिसी कोन्हे हींअर अटे जो अघु कोन था किराइनि पर सारियुनि जे ज़मींदारनि खे हे अघु ॾियण जे लाइ तयारु कोन्हनि कारपोरेट फार्मिंग असल में सिंध जे कब्ज़ो करण जी कोशिशि आहे अक्सरी इदारा मल्टीनेशनल कंपनियूं जागीरदार ए गॾिजी हिन मुल्क ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं असीं घुर था करियूं त जेकी बि ज़मीनूं आहिनि जो बेज़मीन हारियुनि खे ॾियो जिन वटि विहण जे लाइ पट कोन्हे को जेके पंहिंजे खाइण जे लाइ अटो कोन्हे को जेको बेज़मीन आहे ऐं उहे ज़मीनूं बेज़मीन हारियुनि खे ॾियो ऐं हारी ॻोठ क़ाइमु करियो ऐं हारियुनि जो जेको औलाद आहे उन्हनि जो आला तइलीमी इदारनि ताईं उन्हनि जूं स्कॉलरशिपूं मंज़ूरु करियो ऐं उन्हनि जे लाइ सीटूं मखसूस करियो जीअं सिंध जो जेको हारी आहे उन जो जेको औलाद आहे उहो पढ़ी सघे ऐं हारियुनि जे खे बहितर सिहत ऐं रोड रस्तनि ऐं बिजलियुनि जूं सहूलियतूं ॾेई 21वीं सदी में इंसान जी रहण जहिड़ो सिंध जे हारी खे कयो वञे हे केनाल ठाहे सॼी सिंध खे जेको हड़प करणु चाहिनि था इहो कंहिं बि सूरत में सिंध जो माण्हू ऐं सिंध जो हारी इहो बर्दाश्त न कंदो सुजाग बार तहरीक जे मरकज़ी सदर अदा फाज़िल खोसो के द पाण अचनि ऐं अची तकरीर कनि अदा फाज़िल खोसो सिंधी ॿार सुजाग थी डूंगर उथी डार सूरन जहन समाज में को नओ सिज उबार मदा मिलई मयार नींगर तो के निंड थी सिंधी हारी तहरीक जा मरकज़ी सदर मामा गुलाम मुस्तफ़ा चांडियो साहब अवामी तहरीक जा मरकज़ी सदर मोहतरम वसंत तरी साहब ऐं सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर अदी उमरा समो साहबा ऐं मुंहिंजा हारी भाइरो दोस्तो जीअं सिंध जीअं लतीफ़ जीअं फ़िक्रे पलियो सभिनीनि खां पहिरियां त हारी तहरीक जे दोस्तनि खे 50 सालगिरह मुबारक हुजे जिन हुन सॼे दौर खां वठी हारी तहरीक जी जदोजहद खे वधाए घर घिटी वञे ॻोठ ॻोठ वञे उन हद ताईं पहुचायो आहे जो अॼु सॼी सिंध जे अंदरि सिंध जे मसइलनि खे सिंध जे हारियुनि जे मसइलनि खे हारी दोस्त खणी वेठा आहिनि हीअं जेको हारियुनि सां हशर आहे
जेके फसलनि जा अघ घटाए छॾिया आहिनि, सारियुनि जा अघ घटाए छॾिया आहिनि, हारियुनि जो जेको मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे, उन मुआशी क़त्लेआम जे अंदरि रगो हारी हिकिड़ो कोन थो पिसजे, उनजो खानदान पूरो पिसजे थो, उनजे घर जे अंदरि जेके 10 भाती आहिनि उहे पिसजनि था, उनजे घर जे अंदरि जेको उनजो शागिर्द आहे, उनजो जेको ॿार आहे उहो तालीम खां महरूम थिए पियो, उनजा ॿार जेके आहिनि तालीम जहिड़ी सहूलियत खां महरूम आहिनि। ऐं सिंध जे अंदरि तालीम जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राब आहे। किथे ही ॿुधाइनि त सिंध जे स्कूलनि में डेस्क आहिनि, सिंध जे स्कूलनि में चौथीवारी आहे, सिंध जे स्कूलनि में मास्टर आहिनि। हिननि हिकिड़ी साज़िश कई आहे त सिंधनि जो जेको हारियुनि जो ॿार आहे, जेको हेठि तबके जो ॿार आहे, उनखे पढ़ाइजे न, उनखे अॻियां न वधाइजे, उहा हिननि जी साज़िश आहे। ही जेके दावाऊं कनि था, चवनि था असीं सिंध जी तालीमी निज़ाम खे बहितर कयो आहे, उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त रिपोर्टूं पयूं आहिनि सिंध में 60 लख ॿार जेके आहिनि उहे स्कूल खां ॿाहिरि आहिनि। उनजो तव्हां हिसाब किताब ॾियो, तव्हां चओ था असीं तालीम खे बहितर कयो आहे, तव्हांजे तालीम जी बहितरी जी सूरत हाल इहा आहे जो सिंध जे स्कूल में निसाब न आहे पतो, सिंध जे स्कूलनि में डेस्क कोन्हनि, सिंध जे उस्तादनि सां हशर अलॻि लॻो पियो आहे, उहो सभु पीपल्स पार्टी जी सरकार करे पई। इहे हिकिड़ो धंधो अलॻि आहे, ॿियो ॿारनि सां ज़्यादतियूं अलॻि थियूं थियनि। नंढा ॿार, नंढा मासूम ॿार, कल वाक़ियो थियो सकरेंड में हीर बागड़ी जो, उहा नंढड़ी जेका ॿार आहे 8 सालनि जी, उनजो कंध कपियो हुयो, उनजो जेको आहे पाण कपियल आहिनि। अहिड़ी वहशत ऐं दरंदी वांगुरु जेका मौत थिए थी उहो पाकिस्तान जे अंदरि थिए थी, उहो सिंध जे अंदरि थिए थी। इन जो सॼो जेको कसूरवार आहे उहो पीपल्स पार्टी आहे, ज़रदारी आहे ऐं सिंध जा ई हुकुमरान आहिनि जिन सिंध खे अहिड़े हशर तहत पचायो आहे। ऐं होॾां 5 साल थी विया आहिनि, 4 साल थी विया आहिनि, प्रिया कुमारी बाज़ियाब न आहे थी। उहे ही चवनि था त असां वटि वॾा हथियार आहिनि, असीं जंग करणु ॼाणूं था, असीं एटम बम जा मालिक आहियूं। बाबा तव्हां खां गुज़िरियल 4 साल खां प्रिया कुमारी जी वालदेन जेके आहिनि उहे रोडनि ते एहतजाज कनि पिया, उहा ॿारड़ी तव्हां खां नथी मिले। असीं सम्झूं था जिन सॼे मामलनि में तव्हीं मुलवस आहियो, तव्हीं उन सॼे मामले में मुलवस आहियो, तव्हीं ही करायो था धाड़ा, तव्हां ही माण्हू अगवा करायो था। तंहिं करे अचो त हारी तहरीक जो हथ मज़बूत कयूं, अवामी तहरीक जो हथ मज़बूत कयूं। ही रस्तो आहे फ़िक्रे रसूल बख्श पली जो, जेको पाण अॻियां वधी ऐं पंहिंजी मंज़िल खे माणे सघंदा। आकिर बलोच खे त पाण अची नज़म ॿुधायूं। जंहिंजो तहरीक बि तारीख़ लोॾे छॾे, जंहिंजो तहरीक बि तारीख़ लोॾे छॾे, जंहिंजी हिम्मत हिमालय खां ऊची हुजे, जंहिंजी ललकार बि लश्कर लर्ज़े छॾे, जंहिंजे सोचनि जा अणकुट हुजनि सिलसिला, हा फलक का फिक्र थो मटे फ़ासिला। ऐं ज़बान सां ज़िक्र में करे ज़िलज़िला, सिंध ॼणंदी अचे रोज़ अहिड़ा बचा, खीर जहिड़ा अछा सोन जहिड़ा सजा। जिल मंज़िल हमेशह रही मुंतज़र, काफ़ लंजे अॻियां वा क़दम मोतबर। जिल मंज़िल हमेशह रही मुंतज़र, काफ़ लंजे अॻियां वा क़दम मोतबर। शींहं जहिड़ो जिगर, बाज़ जहिड़ी नज़र, राह हमेशह रहिया थिया जितार गुज़र। वक़्तु मुर्दार जा वो अड़े मन सफ़ो, वक़्तु मुर्दार जा वो अड़े मन सफ़ो। सिंध साॻी अथो सोच जोग दफ़ो, ॻाल्हि पाड़नि ऐं ज़ातनि खां थी वई परे, बा मज़हब जे नाले मथे पई बरे, हाणे शरत बि फ़ुर्क़नि अंदरि पई फिरे। बांग हिन जी जुदा, बांग हुन जी जुदा, फ़र्ज़ वाजिब विज़ू सभु बदिलजी विया। हिकिड़ो इंसान आहे, ॿियो मुस्लमान आहे, रोज़ फितने जी फतवा थी जारी थिए, रोज़ कारो थिए, रोज़ कारी थिए। रोज़ न्याणियुनि जा मज़हब मटायो छॾे, धर्म मां पियो कढे, दीन वारी करे, दीन वारी खे मारे पियो कारी करे। तुंहिंजो इस्लाम ॼातो त छाती पियो, तुंहिंजो एहराम पातो त छाती पियो। दीन तुंहिंजो ना, धर्म तुंहिंजो ना, बाब कहिड़ा पढ़ी भरम तुंहिंजो ना। मुंहिंजी नगरी मां हिकिड़ो ई नारो लॻो, जेको इंसान लाइ सो ई इंसान आहे। इश्क आदम सां इश्क ईमान आहे। मुंहिंजो मखदूम ॾिस, मुंहिंजो मंशूर ॾिस, तुंहिंजी तारीख़ पढ़, तुंहिंजो
मंशूर ॾिस हा अनाज जो इस्लाम ईंदो वरी हा अनाज जो इस्लाम ईंदो वरी मुंहिंजी नगरी मां नींगर को थींदो वरी कन खोले तूं रख तोखे चवंदो वरी मां वफ़ाउनि जी मिटी मां पैदा थियल मां सचाई जी सगड़नि संदो सां ढियल मां अक़ीदत जी अगड़नि में काबू थियल मुंहिंजे मज़हब में धोखो दगा कोन आहे केले साज़िश सितम या सज़ा कोन आहे हिकिड़ो आहे ख़ुदा ॿियो ख़ुदा कोन आहे जस त खाकी का जेको जुदा कोन आहे जस त खाकी के चाण खटा कोन आहे जस त खाकी के चाण खटा कोन आहे जीअं सदायती सबका भुख न बासे का सदायती सबका भुख न बासे का जेही तेही ज़ात जी तेही ज़ात जी जुम्बश काने जा मूसी हले सा जा जी मुठो न करे हाणे तकरीर जे लाइ सॾु कजे थो एशिया जी औरतुनि जी अज़ीम तंज़ीम सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर अदी उमरा समूह साहिबा खे त पाण अची तकरीर कनि ऐं जेको मज़दूर सुबुह साण हथोड़ो ऐं छेणी खणी रोडनि ते सॼे ॾींहुं इंतज़ारु थो करे त को अचे मूंखे वठी वञे ऐं मुंहिंजी रोज़ी थिए ऐं शाम आउं अटे जो किलो खणी पंहिंजे बचनि ॾांहुं वञा पर ही ज़ालिम हुक्मरान ही वापारी टोलो ही जेके हुकूमत कनि था न हिन लाइ लतीफ़ चयो आहे त ॾुकियारा ॾेह मां मूज़ी सभु मरनि त ही जेको ज़रदारी टोलो आहे इहो मूज़ियुनि जो टोलो आहे ही वापारी आहिनि ही असांजी कणिक जो रेट मुक़ररु कोन कबो कमंद जो रेट मुक़ररु कोन कबो सारियुनि टमाटनि फुटियुनि जो रेट मुक़ररु कोन कबो जेके सिंध में लहंदा उन्हनि जो हथ वधी अघु घटाए छॾिबो ऐं जेके ॿाहिरां ईंदा घुराइबा उन्हनि जो रेट आसमान सां लॻंदो तव्हांखे ख़बर आहे न जे पोयां कहिड़ी साज़िश आहे त सिंध जो जेको माण्हू 2 एकड़ ज़मीन आबाद करे थो उहो बि भॼी वञे हक़ीक़त इहा आहे त माण्हू हाणे इन पनीअ जे जुरेब करण खां माण्हू चवंदा ईअं ई चङा हूं छो त जंहिं माण्हूअ जो किथे को मज़दूर पुट मज़दूरी करे थो उहे बि पैसा उन ज़मीन में लॻाए थो पर उनखे को फ़ाइदो कोन्हे को तंहिंजे करे असीं अॼु हिते गॾु थिया आहियूं त पंहिंजे हारी भारत सां यकजहती कयूं हारी आहे जेको हिन सॼी दुनिया खे उहो कमाए थो उनजे हथनि जो पोरियो खाओ था ही जेके शहर आहिनि ही कोन था कमाइनि हैदराबाद कणिक कोन थो पाए कराची साड़ियूं कोन थो पाए ही ॿाहिराड़ियूं पाइनि थियूं जंहिंजे करे ही शहर भालनि था ऐं शहरी माण्हुनि खे बि हिननि हारियुनि जो साथ ॾियणु खपे ही जेके तव्हां फ्रिज सां दुकान भरियूं वेठा हो न जेके LCD सां दुकान भरियूं वेठा हो कंप्यूटरनि सां इहे बि तॾहिं तव्हांजा खपनि था जॾहिं हारी वीचारो ज़मीन खेड़े थो अगरि हारीअ वटि कुझु न बचियो त ही सभु शयूं तव्हांजूं हिननि दुकाननि जे अंदरि सड़ी वेंदियूं केरु ख़रीद करण वारो कोन हूंदो हारीअ जे बचनि लाइ तालीम न आहे रोज़गार न आहे इलाज जी सहूलियत न आहे अमन अमान न आहे त पोइ ही रियासत कहिड़े कम जी जेका तव्हांखे कुझु बि नथी ॾिए जॾहिं तव्हां फसल जो अघु नथा ॾियो त पोइ कलर एॾो महांगो छो आहे ट्रैक्टर जो हर एॾो महांगो छो आहे पाणी एॾो छो बंदि कयो आहे इहा वॾी साज़िश आहे उहो साज़िश में जेके ऐवान में वेठा आहिनि उन्हनि सां गॾु असांजा जीअनि शाल खाकी वर्दीअ वारा बि मुलविज़ आहिनि छो त मूंखे ख़बर पई आहे त ही जेके कलर जूं ऐं ॿिजनि जूं ऐं नकली दवाउनि जूं कंपनियूं आहिनि तव्हां पेरां खणंदो त सभु उन्हनि जूं आहिनि जंहिंजे करे हिननि वीचारनि खे ऐवाननि में वेठल खे जुरियत कोन थी थिए त हुननि खे चए त तव्हां रुपयो जा 5 रुपया कलर ते घटि कयो तंहिंजे करे ही गुलाम आहिनि उन्हनि जा पर असां हिन गुलाम जे आकान खे बि चवणु चाहियूं था त यादि रखो ही वक़्तु आहे सुधरी वञो असीं बार बार तव्हांखे चऊं था त सुधरी वञो पर तव्हांखे ही ॻाल्हियूं हवा वांगुरु लॻनि थियूं तव्हांजे मथे में कोन थियूं विहनि त ही माण्हू छा कंदा पेट बुखायल अंग उघाड़ा पेर पघर में शमीअ सां छा कंदा पर यादि रखो चीन में केरु विढ़ियो हो रूस में केरु विढ़ियो हो
चाहने वाले उनके हुकूक की बात करते हो तो मैं तव्हां से तजुसरा पुछण थी चाहियां त बिलावल तू काथे ही अज तो मैं जुरता है त हिते अचे हार जा मो सामो जवाब दे ता तो के सलाम कया ए कूड़ा बयान न दे ऐं बे तरफ इन मुल्क जी मीडिया जका है सॼो ॾींहुं नवाज शरीफ ज़रदारी एस्टेब्लिशमेंट इमरान खान ऐं ट्रंप जा सॼो ॾींहुं जेके कूड़ियूं ख़बरूं उहे हलाए माण्हुनि जो मथो पिया रुलाइनि कंहिं हारीअ जी ख़बर ॿुधी अथव त हारीअ जो घर कीअं थो हले कॾहिं कंहिं पोरियत जेके घरनि में कमु कनि था कॾहिं उन्हनि जी ख़बर ॿुधी अथव मीडिया ते त जेके न्याणियूं जेके माण्हुनि जे घरनि में पोरियो कनि थियूं उन्हनि सां उन्हनि जे घरनि जे अंदरि छा थो थिए उन्हनि खे मज़दूरी घणी थी मिले आहे कंहिं मीडिया वारे में जुरियत ते इहो वञी जांच करे आई उहो वरी छापे उहो माण्हुनि खे आईनो ॾेखारे हिन हुकूमत खे छा असांजा बच्चा जेके असीं ॼणियूं था जेके वीचारा रुपयो करे जेके यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था उन लाइ नौकिरी आहे हिन मुल्क ते हिकिड़ी थापियल हुकूमत आहे ॿाहिरां माण्हू घुराइबा उन्हनि खे नौकिरियूं ॾिबियूं उन्हनि खे घर ॾिबा उन्हनि जे लाइ सभु बंदोबस्त कबा पर कुझु न ॾिबो त सिंधी माण्हुनि खे कोन ॾिबो छो त पाकिस्तान ठहण खां वठी सिंधी माण्हू उन्हनि जे अख जो कंडो आहिनि तंहिंजे करे सिंधी माण्हू सां माटेली मां वारो सलूक कयो पियो वञे पर तव्हां ॾिठो जॾहिं पाण बबरले में धरणो हणी वेठासीं तॾहिं इहो पंजाब जो हुक्मरान टोलो रोए पियो अखियुनि मां पाणी पियो वहेसि आसिम मुनीर साहब आप कुछ क्यों नहीं करते ये जो लोग बैठे हैं रोड पे हमारा सामान खराब हो रहा है हमारे ऑर्डर कैंसिल हो रहे हैं तो मैं ये कहना चाहती हूँ कि याद रखो जब ये हारी ये मजदूर फिर से कहीं रोड बंद करेंगे तो फिर आप रोना मत क्योंकि हम ये करेंगे क्योंकि जब जंग होती है तो तंग होती है तो फिर जंग होती है हार लाइ विढ़ंदो मजदूर लाइ विढ़ंदो पंहिंजो आवाज़ बुलंद कंदो ऐं हे जेके मूज़ी जेके नक जा पका हुक्मरान अचो त इन्हनि जो घेरा कयूं ही कुझु कोन्हनि ही कागज़ी शींहं आहिनि हिननि खे बल माटू लॻनि त हिननि खे माउ जो खीर यादि अची वेंदो तंहिंजे करे ही सभु असांजे हथ में आहे असां जेकॾहिं उथी सुजाग थियूं असांजे उथी न हार जो साथ ॾियूं त असीं पंहिंजा रेट मर्ज़ी जा मुक़ररु कराए सघूं था ॿी वरी हिते हिकिड़ी त हारियुनि जूं कोर्टूं क़ाइमु करियो मूंखे सच पुछो त थोरी देरि में खिल बि आई त जेके कोर्टूं पाकिस्तान में क़ाइमु लॻियूं पियूं उन्हनि कहिड़ो माण्हुनि खे इंसाफ़ कयो आहे जो वरी हारी कोर्टूं थींदियूं त उहे माण्हुनि जो इंसाफ़ कंदियूं पर ठीकु आहे इहो मुतालबो असीं मञूं था हारी कोर्टूं हुजणु खपनि पर जेके मौजूदु कोर्टूं उन्हनि खां मूंखे सुवालु आहे त हारीअ जो अन्न खाओ था हारीअ जूं जेके रोटियूं आहिनि उहे बि कणिक मां थियूं ठहनि जेके सुठा बिस्केट खाओ था उहे बि न कणिक मां था ठहनि त जज साहिब आहिनि जेके तव्हां सॼो ॾींहुं चैम्बर में वेठा अयाशू कयो ऐं करप्शन जा केस खणो तव्हांखे थोरो बि अहसासु कोन्हे हिननि ग़रीबनि मिसकीननि जो त पोइ तव्हां कोर्टूं बंदि करे घर वञो हारी तहरीक जे मरकज़ी अॻवान मोहम्मद याकूब खोसे साहब जे त पाण अचनि कलाज़ातूं पेश कनि जिंदाबाद फ़िक्र पली जो जिंदाबाद साम्राजी निज़ाम मुर्दाबाद जागीरदारी निज़ाम मुर्दाबाद पाकिस्तान एक ज़रई मुल्क है ऐं ज़राइत मुल्क जे मईशत लाइ कर्ज़े जी हदी वारो किरदारु अदा करे थी पाकिस्तान जे 72% आबादी बहराणनि में रहे थी जंहिंजो सिधो या अणसिधो वहिंवार ज़रात सां आहे ज़राइत जे करे ई शहर ऐं बहराणियूं खाद खुराक कपिड़ो ऐं ॿियूं ज़रई सहूलियतूं हासिलु कनि था उहे हारी आबादगारी आहिनि जेके उन्हनि जिन्सुनि सां गॾु पोल्ट्री ऐं जानवरनि जी पालना कनि था जंहिं करे खीर ऐं गोश्त हासिलु थिए थो पर
पर मोट में हुक्मरान जे ग़लत ऐं ज़रायत दुश्मन पॉलिसियुनि करे ज़रायत तबाह ऐं हारी आबादगार फाका कशी जो शिकार आहिनि। हारी दुश्मन हुकूमत पहिरें पाणी जी हथरादू खोट करे अंबनि ऐं केलनि जा बाग तबाह कया। फेबरवरी मार्च महीने में पानी जी शदीद खोट करे कणक ऐं भाॼियुनि जे फसलुनि खे कापारी धक रसायो वियो। मथां वरी नाक़िस पॉलिसियूं ठाहे कणक टमाटो बसर ॿाहिरां घुराए हिते जी थोरी घणी लहंदड़ फसल खे सेठ माफ़ियानि जे हवाले कयो वियो, जंहिंसां हारी ऐं आबादगारनि खे तमामु वॾो नुक़सानु खणणो पियो ऐं हो मुआशी लिहाज़ खां तबाह थी विया। हिन वक़्तु जॾहिं सारियुनि जो फसल लहणु शुरू थियो आहे त सेठनि हिकु पासे अघु घटाए छॾियो आहे त ॿिए पासे माक जो बहानो करे केतिरा ई किलो कटौती करे रहिया आहिनि। अहिड़े निसोरे नाक ख़िलाफ़ हारी ऐं आबादगार एहतजाज पिया कनि, पर हुकूमत को नोटिस वठण लाइ तयारु न आहे। पाणी जी गैर मुंसिफ़ाणा विर्छ ऐं उन ते लॻंदड़ धाड़नि सबबि हालतूं वधी बदतर ऐं संगीन थी वियूं आहिनि। हिकिड़े पासे पंजाब जा हुक्मरान अंग्रेज़नि जे दौर खां वठी हेसि ताईं मुल्की आलमी इलाक़ाई ऐं इस्लामी कानूननि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे सिंध जे हिसे जे पाणी ते धाड़ा हणी सिंध खे पंहिंजे हिसे जे पाणीअ खां महरूम कयूं वेठा आहिनि, त ॿिए तरफ़ वरी ज़मीनूं हिकु मख़सूस ऐं आलमी साम्राजी कुवतुनि सां वफ़ादारी निभाईंदड़ जागीरदारनि हवाले कयूं वयूं आहिनि। अंग्रेज़ साम्राज्य सिंध में ख़ासि करे जागीरदारी निज़ाम खे मचाए मवाड़ कयो, जंहिंखे पाकिस्तान ठहण खां पोइ इस्टेब्लिशमेंट पंहिंजनि मफ़ादनि ख़ातिर उनखे वधीक ताक़तवर ऐं मज़बूत कयो। भोतारनि जागीरदारनि सरदारनि खे इस्टेब्लिशमेंट जी कुर्सी जी लालच ॾेई सभु सिंध दुश्मन कमु कराइण लाइ इस्तेमालु कयो ऐं एवज़ में खेनि रियासत में अलॻि रियासत क़ाइमु करण जो मौक़ो ॾिनो। जागीरदारी निज़ाम में हारी खे ज़ुल्म जे पुड़नि में पीड़ियो वेंदो आहे। न संदन रोज़गार जो तहफ़ुज़, न घरनि जो, न ई संदन इज़त जो तहफ़ुज़। पीपल्स पार्टी जी सिंध सरकार जागीरदारनि खे धाड़ेल पढ़ण जी खुली छूट ॾेई छॾी आहे। पीपल्स पार्टी सरकार अगवा इंडस्ट्री ऐं धाड़े राज वसीले सिंधी अवाम खे तबाह ऐं बर्बाद करे जागीरदारनि खे मचाए मवाड़ कयो आहे। सिंधी हारी तहरीक जी अॼोकी रैली मुतालबो थी करे त पूरे पाकिस्तान में ख़ासि करे सिंध मां जागीरदारी ऐं सरदारी निज़ाम मुकमिल ख़तमु कयो वञे। ज़रई सुधारा आणे जागीरूं टोड़े ज़मीनूं हारियुनि में विरहायूं वञनि। उन सां गॾु सिंध में मौजूदु सरकारी ज़मीनुनि तां धारियुनि ऐं भोतारनि जा कब्ज़ा ख़ाली कराए उहे ज़मीनूं बेज़मीन मक़ामी हारियुनि खे ऐं हारियुनि खे विरहायूं ॾिनियूं वञनि। ही मुतालबा जेके सिंधी हारी तहरीक अव्हां जे आॾो पेश कया आहिनि, इहे मुतालबा अव्हां खे क़बूल आहिनि। जिन खे क़बूल आहिनि हान के हथ मथे कनि, जिन खे क़बूल आहिनि उहे पंहिंजा हथ मथे कनि। जीअं सिंध, जीअं पोरियत, जीअं फ़िक्र पली जो वॾेरो वात पटियो कीहूं कलनि जूं कला कड़नि ते पोप वेचारी ॾींहं कटियो। सिज लथे जो सुॾका ॾींदे घायल आणे घर पुगी, घर पुॼण सां घोड़ा बचन में बाबाड़े ऐं बुख लॻी। पाव अटे जो 12 ॼणा चुल्ह ते चाढ़े फिरंदा छाला, मुल्क मुंहिंजे जा मारू हाणे माठ करे हिते मरंदा छाला। पेट जे कारण पाण पतोड़े झूपनि में वेही जुरंदा छाला, झूपनि में वेही जुरंदा छाला। दावत ख़िताब ॾिजे थो सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर मोहतरम गुलाम मुस्तफ़ा चांडियो साहब खे त जी ख़िताब कनि। मोहतरम गुलाम मुस्तफ़ा चांडियो। छो त मां हारी जो पुटु आहियां, मां पाण बि हारी आहियां। हारी खेत खेड़े थो, हिन मूं सोना सर कढे थो, पर अफ़सोस त उन सां न लेखो आहे न चोखो आहे। हारी खे जे नाग खाई थो वञे त उन जी दवा कान्हे का। हारी जो बच्चो जे बीमार आहे त उन जे लाइ हिकु कोटो टिकी कान्हे का। हारी सां इंतिहाई ज़ुल्म आहे, चोर जो ज़ुल्म हारी सां, वॾेरे जो हारी सां, सरदार जो हारी सां। सभु ज़मीनूं हे पीपल्स पार्टी चवे बाबा ज़रई सुधारा फुटे ॾा। मुंहिंजो तालुक लाड़काणे ज़िले सां आहे। जिरे बरी जो बि कोन्हे नाऊं, वॾेरनि जो जागीरूं थी वियूं। हारी वीचारो हारी थी वियो। अचो त पाण
ही ॻाढ़नि झंडनि सां गॾिजूं अवामी तरीक़े जो साथ ॾियूं पाण हिन जबर ॾाढ जे ख़िलाफ़ उथूं सॼी सिंध सूरनि में आहे हिन वटि 52,000 एकड़ ज़मीन सिंध जी ॾेई छॾनि धारियुनि खे अरब सगोरनि खे असां था चऊं त ख़बरदार इहा ज़मीन असांजे मक़ामी माण्हुनि खे ॾियो असांजे हिन हाराणनि भेणुनि खे ॾियो हीअ पाण ई खेत खेड़े इन मां सोना सिक कढियूं इन मां फुटियूं पैदा करियूं तव्हां नकी धारियुनि खे ॾियो 13 लख एकड़ बि ज़मीन वरी बि असांजी वञे थी सिंध जो पाणी वियो वक़्त ते पाणी नथो मिले जिन्सुनि जा अघ नथा मिलनि छा कयूं रेट कोन्हे को बाबा जॾहिं असां वटि आहे त रेट कोन्हे जॾहिं असांखो वञे थो त कणिक 50,000 आहे जॾहिं असां वटि सारियूं आहिनि त 1,200 2,000 आहे असांखो वियूं त इहे 4,000 ते खपंदियूं कटी 2800 यार शर्म अचणु न खपे कटी 2800 ऐं सारनि जो अघु 2200 अन्न सस्तो कटी महांगी ही बदमाश शाह ज़रदारी बादशाह जी सिंध जूं ज़राअत तबाह हिन हथ सां कई आहे माना हारी तबाह माना सिंध तबाह हारी सां ज़ुल्म वॾे में वॾो ज़ुल्म आहे अचो त पाण हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ चऊं मां हिन वक़्तु हिन हैदराबाद प्रेस क्लब जे आॾो ऐलान थो कयां त जंहिं बि हारी सां जिथे बि ज़्यादती थी त ही ॻाढ़ा झंडा ही हारी तहरीक उते पुॼी वेंदी उन जबर जे ख़िलाफ़ उन सरदार जे ख़िलाफ़ ॾाढ जे ख़िलाफ़ पाण एहतजाज कंदासीं ऐं फातिहा थींदासीं सिंध जो पाणी सिंध जा वसीला अचो त पाण इहे बचायूं टाइम तमामु थियो वॾो थी वियो आहे सभु एगरा जा टेननि जे खट कानून जेको हैदर में जदो ई पास करायो उहो कानून ते अमल कोन थो थिए हिकिड़े जज जो फ़ैसिलो असांजे हक़ में ॾिनो त पीपल्स पार्टी उहा खणी सुप्रीम कोर्ट वई आहे अड़े शर्म कयो तव्हां रोज़ था चओ हारी 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 अड़े हारनि सां त कार कयो ई तव्हां जागीरूं असांजे हथ में आहिनि हर वॾेरो कश्मीर खां केटीपुर ताईं धाड़ियल कंहिं वटि वॾेरनि वटि चोर कंहिं वटि वॾेरनि वटि माण्हू जी ग़रीबनि सां ज़ुल्म कंहिं था कनि वॾेरा था कनि दोस्तो हिन वटि हारी कार्ड आहिनि बाबा कंहिंखे हारी कार्ड चूता कयो सघे असां वटि खातो किथे आहे खातो ई कोन्हे बर्बादी असांजी थी पोखूं असांजूं वियूं फसल असांजो वियो हर शइ असांजी वई असां हारी खे कार्ड ॾियो हारी जे नाले सां न की इहो शर्त ख़तमु कयो पोइ चवंदासीं ठीकु आहे जे न त तव्हां कूड़ा आहियो ठग आहियो उहो बिलावल शर्म कर तुंहिंजे पीउ बि कुझु कोन कयो तुंहिंजे ॾाॾे बि कुझु कोन कयो तुंहिंजे नाने बि कुझु कोन कयो तूं छा कंदे असां पंहिंजो उमेदु आहे त फातिहा थींदासीं अवामी तरीक़े झंडे हेठि ते ऐं सभु शोभ मणंदासीं जीअं सिंध जीअं हारी जीअं पोरियत जीअं फिक्रे पढ़ियो इनकलाबी रागी साईं हनीफ सारंग साहब के त पाण अचनि ऐं इनकलाबी गीत पेश कनि साईं हनीफ सारंग पुटम तो पालम असल इनहिरा से अची शान पुणम के किले वेले कम मथा सिंध सुहम लाए जरत जी रांद सा डई तंग तणे विझ तूं संजा बनी हाणू तुझी हद में आया हो डहणी धुर गजा धरती ते धारिया ऐं धड़ी जई पेर पणी मता माउल जाई जंग जंग जंगवा मुझ तो सा जंगवा पलीत पेर कर परे धरती मुझो नंगवा जंग जंग जंगवा मुझ तो सा जंगवा पलीत पेर कर परे धरती मुझो नंगवा मुझो नंग नंगवा मुझो नंग नंगवा जॾहिं बि सिंध सॾु कयो त पुहिजी पट के वर वियो ऐं जोड़े से जथा जथा ते घोयूं दर मथा मथा न
हिच किया न हम किया न दम दिलेर दब किया अजाई तो अची हिते अजाई तो अची हिते अजाई तो अची हिते अड़ाई तन सा टंगवा अड़ाई तन सा टंगवा अड़ाई तन सा टंगवा जंग जंग जंगवा जंग जंग जंगवा मुझी तो सा जंगवा भली तबेर कर परे धरती मुझो नंगवा मुझो नंग नंगवा मुझो नंग नंगवा जॾहिं बि जंग तबल वॻा त भाड़िया भू छॾे भॻा ऐं सोढ सिंधु पेट मां थिया पार इन भेट मां जॾहिं बि हिते त घिंट गुड़न मरण खां माझी न मुड़न अचो 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 त्यो वक़्तु ॾाढो तंग हुआ त्यो वक़्तु ॾाढो तंग हुआ त्यो वक़्तु ॾाढो तंग हुआ जंग 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 हुआ जंग 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 हुआ मुंहिंजी तो सां जंग हुआ भली त पेर कर परे धरती मुंहिंजो नंग हुआ। अवामी तहरीक के मरकजी सदर मोहतरम वसंत हरी साहब जिनके पाणाची पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कनि हर दौर में शरीक सिंधियाणी तहरीक जो ज़बरदस्त ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं डिक्लेरेशन जेको आंदो वियो आहे करारदादूं आंदियूं वियूं आहिनि ज़बरदस्त आंदो वियो आहे। मसइला सिंध जा एतिरा वॾा आहिनि हर फील्ड जो माण्हू जदोजहद जे मैदान में आहे ऐं हिकिड़ी पूरी प्लानिंग तहत इहा साज़िश कई वई आहे त जंहिं फील्ड जो मसइलो आहे उहो फील्ड वारो पाण खणे उन सां ॿियो केरु गॾु न थिए। इहा हिकिड़ी पूरी कूड़ी मनगढ़ंत हिकिड़ी प्रोपेगेंडा हिकिड़ी एजुकेशन कई वई आहे। उहा एजुकेशन जागीरदार तबके सरमाएदार तबके हाकम तबके तरफ़ां कई वई आहे तो जेकॾहिं मसइलो हारी जो तो रुगो हारी पे विढ़े ॿियो मेर सथा साथ न ॾे। जेकॾहिं मसइलो वकील जो है तो वकीलनि जे प्रोफेशनल तंज़ीमूं आहिनि उहे कनि ॿियोनि जो साथ न ॾियनि। जेकॾहिं मसइलो कंहिं एम्प्लॉई जो है तो उन सां एम्प्लॉई वारा गॾु हुजनि उन सां गॾु सियासी पार्टियूं गॾु न हुजनि ऐं उहो बि मौक़िफ़ सिर्फ़ु पंहिंजे मसइले जे बारे में ॻाल्हि कोन कनि ऐं ॿी का ॻाल्हि ॿोल न कनि। हारी जे मामले में उहा बि ॻाल्हि न कनि एम्प्लॉई सिर्फ़ पंहिंजे एम्प्लॉई जी ॻाल्हि ॿोल करे। जेकॾहिं मसइलो दुकानदार जो है बाबा प्रोफेशनल उहा तंज़ीम है तो उनजो पंहिंजो मसइले ते ॻाल्हि ॿोल कनि उनजो हारी बि साथ न ॾिए वापारी उनजो साथ ॾिए। एजुकेशन कई वई है ऐं हिकिड़ा खाना मुक़ररु कया विया आहिनि बसि एसि ताईं मसइलो तव्हांजो आहे इन खां ॿाहिरि तव्हां न वञो। इहा एजुकेशन कई वई आहे समाज जी त जी सिंध जो माण्हू सिंध जो आवाम मुख़्तलिफ़ तबक़नि में जेको विरायल है उहो पंहिंजो पाण में मिड़ी हिकिड़ी गॾियल मुठ थिए ऐं गॾियली आवाज़ सां सभिनी मसइलनि जो हिकिड़ो गॾियल तोड़ थिए ऐं जागीरदार क्लास ऐं सरमाएदार क्लास जे साम्हूं मुक़ाबिलो करे हिकिड़ी ताक़त बणिजी उहो न थिए। इन जे लाइ प्रोपेगेंडा थिए थी सॼो ॾींहुं वेठा आहिनि माण्हू सॼो ॾींहुं एजुकेशन यादि था कनि। ही पाकिस्तान जो समाज ऐं सिंध जो समाज ज़रई समाज आहे। इन ज़रई समाज अंदर जेका घणे में घणी उबत थो ॾे उहो हारी थो ॾे ऐं जेसि ताईं हारी जे फ़ाइदे में कानून ठाहियो वेंदो तेसि ताईं ही मुल्क तरक़ी कोन कंदो। जी पाकिस्तान ठहियो 2 स्टेटीज़ आयूं दौलताना जी स्टेटीज़ ऐं ॿी स्टेटी सिंध गवर्नमेंट तरफ़ां थी हुई। उन ॿिन्ही स्टेटीज़ में इहो ज़िक्र कयो वियो त ही ज़रई समाज आहे तंहिंजे करे जागीरूं ख़तमु थियनि ऐं ज़मीनूं लैंडलेस हारियुनि में विराई वञनि तॾहिं ही मुल्क तरक़ी करे सघंदो। थियो छा हर हंध ते जागीरदार वेठो आहे। उन टाइम ते जागीरदार ऐं सरमाएदार पढ़ियल लिखियल माण्हू वेठो तंहिंजे करे कोर्टनि में उहो वेठो जेके तंज़ीम हुयूं जेको सियासी तंज़ीम हुयूं जेको मज़हबी तंज़ीम हुयूं उन में जागीरदार वेठो लीडर उहो थियो वेठो आलम बि उहो वेठो क्लास कहिड़े जो जागीरदार क्लास जो जंहिंजी लखे एकड़ ज़मीन हुई। सरमाएदार क्लास जो माण्हू जेको उते धणी थी वेठो कंहिं पॉलिटिकल पार्टी में वेठो उन ॾींहं खां वठी उन्हनि साज़िशूं कयूं
वड़ा वड़ा किताब लिखिया वरियूं वरियूं तशरीहूं थियूं त बाबा ज़मीनूं जंहिंजूं आहिनि उनखे छेड़छाड़ न करियो ऐं पोइ उहा फ़ैसिला हुआ फीडरल शरीयत कोर्ट ताईं ऐं फीडरल शरीयत कोर्ट में फ़ैसिलो उहो ॾिनो ऐं उनजे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में फ़ैसिलो हींअर पियो आहे पर सुप्रीम कोर्ट जा जज केरु जागीरदार जज केरु सरमाएदार जज क्लास कहिड़े जा जेके ही चूंडीनि हाणे त जुडिशियल कमीशन अचे केरु जंहिंखे आशीर्वाद पीपल्स पार्टी जंहिंखे आशीर्वाद नवाज शरीफ जी उहो थींदो जज भले चीफ जस्टिस पियो चए त इहो नाहल आहे पर पीपल्स पार्टी चवंदी इहो जज थियणो आहे त उहो जज थी वेंदो इहा पाकिस्तान जी जुडिशरी जी पोज़ीशन आहे ऐं पोइ थियो छा उहो फीडरल शरीयत कोर्ट उहो सुप्रीम कोर्टूं चुप करे वेठियूं आहिनि हर शाख ते इहो वेठो आहे हर शाख ते वेठा आहिनि हर इस्टेब्लिशमेंट के हर मोहरक ते ही वेठा आहिनि असेंबली में ही वेठा आहिनि सिंध असेंबली में वफाकी असेंबली में वेठो केरु आहे वॾेरो जागीरदार हाणे उनखां चवंदा आहे मुंहिंजा वॾेरा जागीरदार साहब अहिड़ो को फ़ैसिलो कर जेको तुंहिंजी जागीर ख़तम थी ऐं ज़मीन हार में विरहाए किताब फ़ैसिलो कंदो कॾहिं फ़ैसिलो न कंदो ज़रदारी पाण जागीरदार ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाण जागीरदार मोहतरमा पाण जागीरदार को बि फ़ैसिलो न कंदा जेको उन बच्चनि जे ख़िलाफ़ हुजे पंहिंजे तबिके जे ख़िलाफ़ फ़ैसिलो न कंदा नाटक था कनि नाटक कहिड़ा कंदा रोटी कपिड़ा और मकान मान खे बेवकूफ़ बनाईंदा असांखे बेवकूफ़ बनाईंदा अवाम खे बेवकूफ़ बनाईंदा सिंधियुनि खे बेवकूफ़ बनाईंदा वापारनि खे बेवकूफ़ बनाईंदा ज़ातनि खे बेवकूफ़ बनाईंदा सभिनी धुरनि खे बेवकूफ़ बनाईंदा हिकिड़ो नंढड़ो लोलीपॉप ॾींदा ऐं लोलीपॉप ॾेई पोइ चवंदा हाणे तव्हां सां ऐं पोइ असांजा माण्हू वरी उहा ॻाल्हि कंदा ईअं थियो रोटी कपिड़ा और मकान जे नाले में इंतबाही आंदी जॾहिं पहिरीं वञी उठ मिलियो ही सॼा सूबा ख़त्म कया विया जॾहिं अयूब खान तॾहिं बि हुन सां गॾु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वेठो भला ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इहा ॻाल्हि सम्झी कोन थी सम्झी थे छो त उन जागीरदार खे कुर्सी खपी थे जागीर त हुई मिल्कियतूं हुयूं हाणे हुकूमत खपी थे उन हुकूमत जे लाइ करा उन्हनि जी नौकरी बि कई ऐं हाणे बि जागीरदार इस्टेब्लिशमेंट जे हर हिकु ॻाल्हि खे लबेक चवण जे लाइ सिंध जा वसीला तीन वाल करण जे लाइ इस्टेब्लिशमेंट जे अॻियां हीअं थियो वेठो आहे गुलर थी वेठो आहे इहो इन जे लाइ वेठो आहे त हुनखे कुर्सी खपे थी कुर्सी ॾियो बसि कुर्सी ॾियो ॿी ॻाल्हि छॾियो बसि कुर्सी ॾियो भले काहे कारो मोह कयो हर कमु कुर्सी जे सोहो कयो भले धूड़ विझो बसि कुर्सी ॾियो धूड़ विझो पात्र विझोसि मोह कारो कजो ज़रदारी खे कुर्सी खपे इन्हनि जो हर अमल उहो कंदा पिया वञनि सिंध जे माण्हुनि खे पाकिस्तान जे माण्हुनि खे मज़दूरनि खे हारियुनि खे वकीलनि खे प्रोग्रेस माण्हुनि खे सहाफ़ियुनि खे एम्प्लॉइज़ खे हर प्रोफेशनल माण्हू खे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी ऐं हर हिक ॿिए जो साथ ॾियणो पवंदो हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे उनखे सपोर्ट करणी पवंदी जेसिताईं इहो सपोर्ट न कंदो हीउ समाज हीउ मुल्क तरक़ी न कंदो छो त पाकिस्तान जी रियासत फ़ैसिलो कयो आहे जी कोर्टूं अपाज कयूं 26 आहिनि अमेंडमेंट जे हाणे इहो साॻी फ़ैसिलो करणु वञनि पिया त हिन मुल्क जंहिं एग्रीमेंट ते भरियो जंहिं कॉन्ट्रैक्ट ते बनियो वजूद में आयो उन वजूद के तोड़न जी इन्हनि 1971 में हिकिड़ो दफ़ो साज़िश कई ऐं साॻी सूरत हाल पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट हींअर करणु वञे पई 27वीं आइनी तरमीम में जंहिं सूबे जंहिं वतन जंहिं इलाइक़े जंहिं असेंबली पाकिस्तान के वजूद में आने जे लाइ पहिरीं एग्रीमेंट कई रेज़ोल्यूशन पास कयो उन वतन के ही तीन वाल करण जी साज़िश थिए थी सिंध जो माण्हू सिंध जो हारी सिंध जी माउ सिंध जी भेण जेकॾहिं वतन के टुकड़ा टुकड़ा करे नवा सूबा ठाहिण जी करे ॻाल्हि कंदी इस्टेब्लिशमेंट त सिंध जो माण्हू क़बूल कंदो न कंदो छा था चओ इन्हनि खे इन खां अॻ में बि जेके तव्हां फ़ैसिला कया तव्हांजे बाबे अयूब कया वो अयूब दफ़न थी वियो सिंध जो माण्हू तॾहिं बि विड़ियो
वन यूनिट ख़त्म करे छॾियो ऐं सिंध जो माण्हू हाणे बि विढ़ंदो पुरमन डिगी जदोजहद जे ज़रिए हाणे विढ़ंदो सिंध जो अवाम हाणे विढ़ंदो ही तव्हांजो हथ चुरांद करे था इहो पोइ ते हटो हारियुनि जा मसइला मज़दूरनि जा मसइला वापारनि जा मसइला साफ़ी जा मसइला कानून जा मसइला जुदा न आहिनि वकील जो मसइलो ख़ाली न आहे वकील पंहिंजे कानून जे लाइ माण्हुनि खे फेवर ॾियण जे लाइ का शइ कोर्ट में खणी वेंदो ऐं उते वेठो हूंदो जागीरदार जंहिंजी पंहिंजी परवरिश आहे थियल त वकील जेको आम माण्हू आहे जेको हयारी जो पुटु आहे उनखे ॾिसण बर्दाश्त नथो करे ऐं हू जागीरदारी तरीक़े सां कोर्ट खे हलाए थो हू ख़ुशि थो थिए उनखे वॾो के सॼो वञे थो ख़ुशि थो थिए ऐं हुनजो हर अमल उनजो हर तशरीह उनजो हर शइ जेका आवाम जे ख़िलाफ़ उहो थो करे हाणे जेकॾहिं पाण चवंदासीं रुॻो उन इश्यूज़ ते गॾु न थियो अचो इन जे लाइ जदोजहद करियूं अचो अवामी तहरीक जो साथ ॾियूं अचो त रसूल बख्श पलीजे जे फ़िक्र जो साथ ॾियूं रसूल बख्श पलीजे जो फ़िक्र ई आहे जंहिं शुरू खां चयो पिए त ही लाइन ग़लति आहे ही लाइन सही आहे अॼु असांजी लाइन सही थी जिनखे असां दहशतगर्द चयो उहो दहशतगर्द निकिता असां चयो त तव्हांजा फ़ैसिला फलाणा 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 ग़लति आहिनि उहे ग़लति प्रूव थिया असां तव्हांखे चयो त पाक के पाड़े वारे मुल्क में तव्हां तबाही न आंदो तव्हां असांजी न बनी ऐं ॿिज छिटियो हाणे भोॻियो पिया तव्हां हाणे वरी इहो जेको जंहिं माण्हू खे असां मुक़ररु कयो आहे जेको पघारदार असांजो आहे जंहिंखे पैसा असीं था ॾियूं उहो जनरल हुजे उहो जज हुजे उहो DC हुजे उहो SP हुजे उहो ऑफिसर हुजे उहो वापडा वारो हुजे इन सभिनी खे पघार असीं था ॾियूं अवाम थो ॾे उहो नौकर असांजो आहे उहो नौकर मखसूस कंहिं तबिके जो कोन्हे उहो नौकर अमेरिका जो कोन्हे पर असांजो नौकर असांजे अवाम जे मुल्क जे मुफ़ादनि वटां का ॻाल्हि करण जे बजाय ॾींहुं राति टिपकियो भॼे थो वञी अमेरिका खां आशीर्वाद थो वठे ऐं असांजा वसीला विकिरो करण जे लाइ एग्रीमेंट थो करे हिकिड़ो नौकर आहे नौकर थी रहे मालिक ही आहिनि इन्हनि जे मुस्तक़बिल जे ख़िलाफ़ वतन जे मुस्तक़बिल जे ख़िलाफ़ का बि साज़िश सिंध जो माण्हू बर्दाश्त न कंदो सिंध जो माण्हू विढ़ंदो पुरमन जदोजहद जे ज़रिए जेके जदोजहद जा तरीक़ा सभु इख़्तियार कंदो अॻिते वधंदो ऐं सभिनी सिंधी माण्हुनि खे ऐं सभिनी सोचींदड़नि खे ऐं सभिनी नोचींदड़नि खे ऐं सभिनी प्रोग्रेसिव माण्हुनि खे सभिनी खे अपील कंदसि त गॾिजो वापारी मज़दूर सां गॾिजे मजदूर हारी सां गॾिजे हारी एम्प्लॉय सां गॾिजे एम्प्लॉय वकील सां गॾिजे वकील साफ़ी सां गॾिजे साफ़ी जेके असीं हेठि क्लास आहे जेके माण्हू आहिनि नंढड़का था वठनि उन्हनि सां गॾिजूं पाण अॻिते वेंदासीं जीअं अती चयो त दुनिया जा ॿिनि मुल्कनि जा माण्हू चाइना में रशिया में अपाज माण्हू हेठि माण्हू धिकाल माण्हू उथिया उन्हनि जा छटपटनि सां छॾे करे हुकूमत क़ाइमु करे छॾियो दफ़न करे छॾियो पाण उथंदासीं तई करे सघूं था उन जे लाइ अचो इन रस्ते ते हलूं असीं मुतालबो था करियूं जेकॾहिं मुल्क खे सही लाइन में सही समत में हलाइणो आहे त हारियुनि जे फेवर में फ़ैसिला करियूं ही लख एकड़ ज़मीन जेका मल्टीनेशनल कंपनियुनि खे ॾियो था इहो उन्हनि खे न ॾियो इहो लैंडलेस हारियुनि खे ॾियो ज़मीन असांजी पाणी असांजो उपत खणंदी मल्टीनेशनल कंपनी सऊदी अरब जी ऐं हीअ जेको हारियो इनखे ॾियण जे लाइ कोन्हे तंहिंजे करे इन क़िस्म जा जेके तव्हांजा फ़ैसिला उन फ़ैसिलनि खां तव्हां बाज़ अचो माण्हुनि जे फ़ाइदे में तव्हां फ़ैसिला करियो त इहो मुल्क हली सघंदो न त तव्हां हिन मुल्क जे ख़िलाफ़ जेको गद्दारी करणु वञंदा इन जो नुक़सानु वॾो थींदो ऐं तव्हां तारीख़ में गद्दारी वारे ज़मरे में लिखिया वेंदा ऐं असांजूं जदोजहदूं सिंध वतन ऐं पंहिंजे मान जे पासे लिखी वेंदियूं तव्हां सभिनी जी महिरबानी जीअं सिंध वरी